बरसात फैसलाबाद में केमिकल की फैक्ट्री अंदर बॉयलर फाटण सबब 12 ॼणा फोत ऐं 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े सबब फोत थी वियल में 3 ॿार ऐं 2 औरतूं भी शामिल आहिनि। धमाके सबब फैक्ट्री में बाहि लगी वई ऐं भरपासे जे घरनि जूं छितियूं भी किरी पयूं। रेस्क्यू इख़्तियारनि जो चवणु आहे त फैक्ट्री ऐं घरनि जे ढेरनि हेठां माण्हुनि जे दॿियल हुअण जो भी ख़दशो आहे। डीसी जो चवणु आहे त वाक़े में 12 ॼणा फोत थिया आहिनि। फैक्ट्री मालिक की गिरफ़्तारी लाइ टीम रवानी कई वई आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त फैसलाबाद में केमिकल की फैक्ट्री अंदर बॉयलर फाटण सबब 12 ॼणा फोत ऐं 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े सबब फोत थी वियलनि में 3 ॿार ऐं 2 औरतूं भी शामिल आहिनि। धमाके सबब फैक्ट्री में बाहि लगी वई ऐं भरपासे जे घरनि जूं छितियूं भी किरी पयूं। रेस्क्यू इख़्तियारनि जो चवणु आहे त फैक्ट्री ऐं घरनि जे ढेरनि हेठां माण्हुनि जे दॿियल हुअण जो ख़दशो आहे। डीसी जो चवणु आहे त वाक़े में 12 ॼणा फोत थिया आहिनि। फैक्ट्री मालिक जी गिरफ़्तारी लाइ टीम रवानी कई वई आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं इन इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त फैसलाबाद में केमिकल की फैक्ट्री अंदर बॉयलर फाटण सबब 12 ॼणा फोत ऐं 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े सबब फोत थी वियलनि में 3 ॿार ऐं 2 औरतूं भी शामिल आहिनि। धमाके सबब फैक्ट्री में बाहि लगी वई ऐं भरपासे जे घरनि जूं छितियूं भी किरी पयूं। रेस्क्यू इख़्तियारनि जो चवणु आहे त फैक्ट्री ऐं घरनि जे ढेरनि हेठां माण्हुनि जे दॿियल हुअण जो ख़दशो आहे। डीसी जो चवणु आहे त वाक़े में 12 ॼणा फोत थिया आहिनि। फैक्ट्री मालिक जी गिरफ़्तारी लाइ टीम रवानी कई वई आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त फैसलाबाद में केमिकल जी फैक्ट्री अंदर बॉयलर फाटण सबब 12 ॼणा फोत ऐं 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े सबब फोत थी वियलनि में 3 ॿार ऐं 2 औरतूं भी शामिल आहिनि। धमाके सबब फैक्ट्री में बाहि लगी वई ऐं भरपासे जे घरनि जूं छितियूं भी किरी पयूं। रेस्क्यू इख़्तियारनि जो चवणु आहे त फैक्ट्री ऐं घर जे ढेरनि हेठां माण्हुनि जे दॿियल हुअण जो भी ख़दशो